नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है। असद अली भुरगड़ी रिपोर्ट मूजिब उमरकोट में मज़दूर एसोसिएशन पारां दिहाड़ी वधाइण जे लाइ प्रेस क्लब उमरकोट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे में झामन लोहार, लीलो भील, नरसिंह लोहार, जोर भील, नारायण लोहार, मोहन भील, ॾियोन भील समेत ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 10 सालनि खां असांजी मज़दूरी 6 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां ॾिनी पई वञे, जंहिंजे करे हिन महांगाई जे दौर में हिन वक़्तु पंहिंजे घर जो चुल्हो हलाइण बि मुश्किल सां थी वियो आहे। जॾहिं महांगाई चोट ते थी वई आहे, इन्हीअ करे असीं आला अमलदारनि DC उमरकोट तरफ़ां मेमण दुकानदारनि जे सेठनि खे अपील करियूं था त असांजी मज़दूरी 6 रुपयनि खां वधाए 8 रुपया फ़ी किलो मज़दूरी कई वञे त असीं पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं था।